पुष्पा पुष्पा नालो आ मुंहिंजो अरे भाऊ छो परेशान नहीं माण्हू धमकियूं था ॾियनि चवनि था पैसा ॾे बस एतरी गाल अंतर भाऊ पुष्पा बैठो तई उन ॾे हलियो वञ पुष्पा केरु पुष्पा सिंधी पुष्पा हलियो वञ पुष्पा सर वियो कुर्सी कोन्हे छा न पुष्पा नालो आ मुंहिंजो हिन पासे पुष्पा सिंधी पुष्पा ही छा आहे हथ तो ॿधा हथ ॿिन्ही हथनि सां ॿधबा हिकिड़ो हथ टंग ते आ ॿई हथ ॿध पुष्पा नालो आ मुंहिंजो हा ठीकु आ सवलो थी माण्हू मूंखे ताबा था ॾियनि धमकियूं था ॾियनि चवनि था 50,000 ॾे 50,000 केरु थो धमकी ॾे नंबर ॿुधा 000 टे हिकु पंज पंज बस 11 थी विया 4 थिया आहिनि मश्करी थो करीं पुष्पा सां मश्करी थो करीं न सिंधी पुष्पा न मिस्किरी नथो करियां हिन जा कन वढिया वञनि तुंहिंजा कन वढींदासीं त तूं अंधो कीअं थींदे चश्मो किताब आईंदुसि सही थो चईं हिन जो हथ वढियो वञे तुंहिंजो हथ वढींदासीं त तूं मंडो कीअं थींदे हिते हथ न हलंदो आहियां तूं सही थो चईं पुष्पा नालो आहे मुंहिंजो पुष्पा सिंधी पुष्पा की जय